जीजल अमर सिंध जा शेर वकील सबको अॻु में ही पंहिंजो शहर मां सिंध जे बहादुर वकीलनि जे नाव कयां थो त हिकु ॻाल्हि ॿुधायां तोखे अदा, हिकु ॻाल्हि ॿुधायां तोखे अदा जेका मुंहिंजी जान ऐं जिंद आहे, जंहिं तरफ़ खां ख़ुशबू आई मुंहिंजे मुरसल खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं तरफ़ खां ख़ुशबू आई मुंहिंजे मुरसल खे उन जीजल जो नालो सिंध आहे, जंहिंखे नाज़ सचल भिटाईअ ते उन नगरी जो नालो सिंध आहे। हा सियाल सलीम अहिड़े दौर में बि अरबी जा आशिक जीअनि था, उन रहमत वारी नगरी जो नालो जीजल सिंध आहे। सिंध जे जीजल अमर सिंध जे शेर बहादुर वकीलनि जेको सिंधु दरिया जे बका ख़ातिर जेके दुश्मन कुवतूं सिंधु दरिया मां केनाल पिया ठाहनि उन्हनि जे ख़िलाफ़ उथिया ऐं नारो हयऊं त केनाल समूरा नामंज़ूर, सिंधु ते धाड़ो नामंज़ूर। ऐं उते जॾहिं अॻवान सिंध जा वकील थिया, बबरलो जी पाक ज़मीन ते शहर बबरलो में बाईपास ते जॾहिं धरणो लॻायो वियो त उन वक़्तु सिंध जे बहादुर वकीलनि उहे वकील उन्हनि में बैरिस्टर जंहिंखे बादशाही में पलियल ऐं उहे बादशाह एसिन में रहण वारा जॾहिं अहिड़ी गर्मी में अची करे धरणे में वेही रहिया, उन्हनि पंहिंजे सिर कुर्बान करण जे लाइ बि तैयार थी विया धरती जे लाइ, त उन्हनि सां सिंध जी आवाम बि उथी बीठी, उन्हनि बि साथ जे लाइ निकिरी आया, सिर कुर्बान करण जे लाइ निकिरी आया। सिंधी क़ौम पंहिंजे अॻवान जे हुकुम ते सिर कपाइण जे लाइ तैयार थी वेंदी आहे, पर शर्त इहो आहे त अॻवान वेकाऊ न हुजे, ॿियो बुज़दिल न हुजे। सिंधी क़ौम सॼी निकिरी आई, पर जेके बि इन जेको महिनत में केनालनि जे ख़िलाफ़ जन बि आवाज़ उथारियो उन्हनि जी कुर्बानी आहे, सभिनी जी कुर्बानी आहे। जेके बि आया जन हिन में साथ ॾिनो। सभ खां अॻु में हिन में सिंध जा वकील आहिनि, जीजल अमर सिंध जा बहादुर वकील जन पाण मल्हायो अची करे उन्हनि कुर्बानी ॾिनी। ऐं इंशाअल्लाह हे वकील उहा ताक़त आहिनि जो कॾहिं बि काई कुवत सिंध जे ख़िलाफ़ कोई मनसूबो न ठाहे सघंदी। पाकिस्तान त ठाहियो ई, वकील आहिनि न ठाहिण वारा। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जेको बानी आहे असांजे मुल्क जो, उहो बि वकील आहे। वकील का मज़ाक न आहे, वकील हिकिड़ी वॾी शइ आहे, वॾो सरमायो आहे, वॾी ताक़त आहे। असांजी सिंध धरती हे सूफ़िया किराम जी औलिया अल्लाह जी धरती आहे, हे वली सगोरनि जी धरती आहे, हे सचल कलंदर लतीफ़ जी नगरी आहे। पर ही धरणो बबरलो धरणो हिकु एॾो सबक़ ॾेई वियो आहे, एॾो दर्स्त क़ाइमु करे वियो आहे, उहो इहो त हिन में न कोई वॾो हो न नंढो, न अमीर न ग़रीब, न शिए न सुन्नी, हर इंसान गॾु हुयो। काई उन में तासुब जी ॻाल्हि बि न हुई। हर मुसलमान जेको बि अचे पियो, कहिड़ो बि फ़िरके जो हुजे, सभु उते गॾु हुया। पर इतो अगरि हे जेको वकीलनि असांखे सभिनी खे सबक़ ॾिनो आहे, त इन सबक़ खे अगरि सोचिजे न इन जे राज़ खे, त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। इहा तमामु वॾी हिकिड़ी तबलीग जो पैगाम ॾिनो आहे वकीलनि भाइरनि सभिनी खे। कहिड़ो? जीअं क़ुरान में हुकुम आहे त फ़िरका न विझो, फ़िरका न विझो। हे उहो कमु करे ॾेखारियऊं जो काई हिते तफ़रक़ेबाज़ी जी ॻाल्हि न हुई। उते शिया बि वेठा हुआ, उते सुन्नी बि वेठा हुआ, उते जेके से सूफ़ी बि वेठा हुआ, उते हर माण्हू वेठो हो। पर अगरि सिंध जे आवाज़ उथण लाइ हिंदू बि अची पिया वञनि त उहे बि उते गॾु वेठा थिया। पर ईअं ई अगरि असां सभु मुसलमान फ़िरके वारियत ख़तमु करे पाण में गॾु थियूं, हिकु थी वेंदासीं, त का ताक़त मुसलमान खां वधीक नथी वधी सघे।
जेका ब्रिटिश हुकूमत ठाही न, ब्रिटिश हुकूमत अंग्रेज़नि ठाही, त उन्हनि में उन्हनि जो हिकिड़ो मंशूर उन्हनि इहो ॾिनो हो त हिननि खे पाण में टोला टोला करायूं। पोइ उन्हनि अॻुवान ख़रीदे ऐं उन्हनि में चयूं त तव्हां पाण में माना नफ़रतूं फैलायो। पोइ उहे जेके अॻुवान वेकाऊ हूंदा आहिनि उहे बेकार हूंदा आहिनि, पर अॻुवान अगरि वेकाऊ बि न आहे, बुज़दिल बि न आहे, त उहो हीरो आहे। असांजे सिंध जा एडवोकेट, जेके बि एडवोकेट वकील आहिनि, सभु ज़िंदाबाद। जेके बि वकील आहिनि उन जा, पर इहो आहे त हिन जेको धरणे जा जेको मेन किरदारु आहे, जेको सिपह सालार आहे, उहो मोहतरम जनाब एडवोकेट आमिर नवाज़ वड़ाइर साहब आहे, मोहतरम जनाब बैरिस्टर सरफराज अली मेतलो साहब आहे, सैयद जाफ़र अली शाह है, ऐं जेके आहिनि से एजाज़ चांडियो साहब आहे, जेके बि वकील सभु आया, सभु ज़िंदाबाद, सभिनी जी कुर्बानी आहे। इन में ईअं न आहे त कंहिंखे घटि कयूं, न, सभिनी वफ़ा कई सिंध सां, जीजल अमर सिंध सां सभिनी वफ़ा कई। 12 ॾिहाड़ा मुसलसल धरणो हयो ॾींहुं राति, ऐं मूं हर रोज़ लख सलवात दुरूद पाक पढ़ी ऐं उन में दुआ घुरी। असां बि इहा दुआऊं पिया घुरूं त अल्लाह साईं तोखे वास्तो आहे तुंहिंजे महबूब हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो थी। अमा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी। इमाम हुसैन जो वास्तो थी। केनाल न ठाहिनि, सिंधु ते धाड़ो न लॻे, ऐं मौला वकीलनि खे जिन धरणे में वेठा आहिनि सभिनी खे कामयाबी फतेह इज़त अता फरमा। छो जो दुरूद पाक पढ़ी जेका दुआ घुरबी आहे उहा कॾहिं रद्द न थींदी आहे। अल्लाह पाक सॼे सिंध जे सभिनी एडवोकेट वकीलनि खे रब पंहिंजे हिफ़्ज़ अमान पनाह अता फरमाए। वकीलनि खे हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़त अता फरमाए। वकीलनि खे उनजे बचड़नि खे रब सेहत ऐं वॾी हयाती अता फरमाए। सिंध धरती जे सभिनी जोधनि खे रब क़यामत ऐं आबाद फरमाए। जिए सिंध, जिए सिंधी क़ौम, जिए सिंध, जिए सिंधी क़ौम, जिए सिंध जो हर उहो बच्चो जेको सिंध सां आहे सचो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।